नाज़रीन मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। मिरपुर ख़ास ज़िले समेत उमरकोट ज़िलो या छांगड़ ज़िलो या थरपारकर ज़िले जे मुख़्तलिफ़ मसइलनि ते मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में असां जेके बि इशू हुआ उन्हनि खे हाईलाइट कयो आहे। हिन वक़्तु मिरपुर ख़ास ज़िले जी सूरतहाल ॿुधाइण जे हवाले सां असां सां गॾु जेके मिरपुर ख़ास सिंध टीवी जा जेके ज़िले जा समूरा रिपोर्टर वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु असीं तव्हांखे ॿुधायूं त मिरपुर ख़ास ज़िले जे अंदरि 7 तालुका आहिनि जेके तरक़ियाती कमनि जे हवाले सां बि करोड़े रुपयनि जूं स्कीमूं हलनि थियूं, मगर उहे सभु स्कीमूं करप्शन जे वर चढ़ियल आहिनि या त रोलड़े जो शिकार आहिनि। ताज़ो मिरपुर ख़ासि शहर जे अंदरि 4 करोड़ रुपए जी जेके हींअर पब्लिक हेल्थ खाते पारां जेके लागत सां स्कीमूं हलनि पियूं उन्हनि जा सिर्फ़ु अंग अखर त ज़ाहिर थियनि था, ज़मीन हक़ीक़तूं बिल्कुलु हुनजे उबतड़ आहिनि। ऐं तव्हांखे असीं ॿुधायूं त मिरपुर ख़ासि ज़िले जे समूरनि तालुकनि जी तालुको हुसैन बख्शमरी आहे, तालुको सिंधड़ी आहे, तालुको मिरपुर ख़ासि आहे, तालुको डिगड़ी आहे, तालुको जुडो या तालुको कोट गुलामन। इन ते बुनियादी जेके मेन मसइला आहिनि, हिकु त तमामु घणी इंक्रोचमेंट थी वई आहे, जेके रोड रस्ता बिल्कुलु बंदि थी पिया आहिनि, ट्रैफ़िक जेको आहे उते तमामु जाम थी वञे या उन खां अलावा जेके बि शहर जा जेके मेन इलाइक़ा आहिनि उन्हनि ते इंक्रोचमेंट जे करे माण्हुनि खे सख़्तु परेशानी थिए थी। ॿिए नंबर ते असीं तव्हांखे ॿुधायूं हेल्थ जे हवाले सां मिरपुर ख़ासि सिविल अस्पताल तोड़े जेके ॿियूं सभई जेके सरकारी अस्पताल आहिनि उन में न दवा थी मिले न गोरियूं थी मिलनि, उहे रेफर सेंटर बनियल पिया आहिनि। उनखे अलावा जेके तरक़ियाती कम हलनि पिया उन्हनि में त एतिरी त करप्शन आहे, जीअं रोड्स खाते वारा आहिनि रोड ठहनि पिया या सीसी रोड ठहनि पिया या उन खां अलावा पाणी जूं लाइनूं विछाइजनि पियूं, एतिरी करप्शन आहे जेके माना ईअं सम्झ त मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि खां हलाइण खां पोइ बि जेके कमिशनर डिविज़नल कमिशनर पारां नोटिस बि वरिता हुआ, मगर अॼु ताईं उहा करप्शन न रुकी ऐं उहो तरक़ियाती कमु त ठहियो पर उहो शहर खंडरात जो ॾेख रहिया आहिनि। हिन वक़्तु असां गॾु जेको वीडियो लिंक ते मौजूदु आहे तालुके कोट गुलाम मोहम्मद जो जेको असांजो सिंध टीवी जो रिपोर्टर आहे जावेद कालरू। तालुके कोट गुलाम जे हवाले सां असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। तालुको कोट गुलाम मोहम्मद MNA मीर मुनवर टालपुर जो हल्को आहे, उन खां अलावा नूर अहमद भुरगड़ी जो हल्को आहे। अचो त हुन हवाले सां जावेद कालरू सां ॻाल्हि ॿोल था करियूं त जावेद जो छा चवणु आहे। जावेद, तव्हां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ टाइमनि ते या रिपोर्टिंग बि कंदा आहियो। हिन वक़्तु असांखे मिरपुर ख़ासि ब्यूरो टाइम में इहो ॿुधाइजो त तालुको कोट गुलाम मोहम्मद जेको आहे इन में MNA मीर मुनवर टालपुर, उन खां अलावा नूर अहमद भुरगड़ी जो इहो हल्को आहे, उन हवाले सां इन जे इलाइक़े जी छा सूरत हाल आहे, तरक़ियाती कमनि खां करे ॿियनि मसइलनि ताईं छा सूरत हाल आहे? जी नज़ीर, जीअं त तालुको कोट गुलाम मोहम्मद हिकु तारीख़ी तालुको आहे जेके ज़रई जिन्सनि जे हवाले सां पे हितां जेके फ़सूल आहिनि उहे तमामु अहम रखनि था, अहमियत रखनि था। ऐं इन जेको तव्हां ॿुधायो तरक़ियाती हवाले जे हिसाब सां जीअं पीपुल्स पार्टी जा जेके 2 दौर रहिया उन में टके जो बि तरक़ियाती कमु न थियो, जॾहिं त 1 करोड़ 37 लख रुपया टाउन कमेटी जेको माहवार बजट अचे थी उन जे बावजूदि जेके जाली बिल थींदा हुआ उन में जेके पैसा हड़प कया वेंदा हुआ। ऐं कोट गुलाम मोहम्मद जेको तारीख़ी शहर आहे जॾहिं 110 फुट वेकरा रोड आहिनि ऐं 80 खां 70-80 फुट गलियूं आहिनि वेकरियूं, जेके रिपेयरिंग जो मरमत जो कमु न थियो आहे उन करे उहो शहर जेको आहे खंडर में तब्दील थी वियो आहे। ऐं जॾहिं त रोड हंधा हंधा टुटी तबाह थी विया आहिनि। उन खां अलावा जेको 10 करोड़ रुपए जेको हाणे NIT कढी वई तरक़ियाती कमनि जी, उन में नाक़स मटेरियल इस्तेमालु थियो, किथे तलाह जेके आहिनि उन्हनि माण्हुनि जो कमु अधु में पियो आहे ऐं जेके स्कीमूं ठहियूं आहिनि उहे जेके टुटी तबाह थी वियूं आहिनि। ऐं जेके ठेकेदार आहिनि इंतिज़ाम वॾे पैमाने ते जेको मिली भगत करे करप्शन कई आहे, जॾहिं त इहो मीडिया में वाज़ा बि करे चुका आहियूं पर उन जे बावजूदि अञा ताईं को नोटिस न निकितो वरितो वियो आहे। जी, तालुके कोट गुलाम मोहम्मद में पीअण जे पाणी समेत ड्रेनेज सिस्टम ऐं उन खां अलावा रोड रस्तनि जी छा सूरत हाल आहे? जी नज़ीर, कोट गुलाम मोहम्मद शहर में ड्रेनेज सिस्टम आहे जेको तक़रीबन हिन वक़्तु नाकारा न हुअण जे बराबरि आहे। उन जो सबबु उहो आहे जेको हिकिड़ो इंक्रोचमेंट आहे, जेके पुराणा गटर नाला ऐं रोड आहिनि उन्हनि जे मथे जेके माण्हुनि पंहिंजी बिल्डिंगूं दुकाननि जूं इमारतूं जेके आहिनि उहे अॾे छॾियूं आहिनि। उन हवाले सां जेको ड्रेनेज सिस्टम आहे उहो मुतासिर थी रहियो आहे। जॾहिं थोरी बि बारिश पवे थी त उहे जेके गटर नाला उथलनि था ऐं रोडनि ते जेके गटरनि जे तलाउनि जा ॾेख ॾियनि था। उन खां अलावा कोट गुलाम में जेके सरकारी प्लाट आहिनि, करोड़े रुपया प्लाट आहिनि, जानवरनि जी अस्पताल आहे, बस स्टॉप आहे ऐं ॿिया जेके लोकल बोर्ड जा प्लाट आहिनि उते जेके आहिनि पीपुल्स पार्टी जे जेके हींअर ताज़ा जेके काउंसलर ऐं चेयरमैन जेके चूंडिया उन्हनि बि कब्ज़ा कया आहिनि, उन्हनि जेके हिमायत आहिनि उन्हनि बि कब्ज़ा कया आहिनि। ऐं इन में जेको TM जेके मुलाज़िम आहिनि या TM मशीनरी आहे उहा बि इस्तेमालु थी रही आहे। ऐं उन खां पोइ जेके जमड़ाऊ कैनाल, जवाहर शाख, दलेरी माइनर
ऐं जेके कोट गुलाम मोहम्मद माइनर ते उहे वॾे पैमाने ते कब्ज़ा कया वञनि था त इन में ख़तरो इहो आहे त जेको अॻकथी कई बारिशनि जी जेकॾहिं बारिशूं आयूं त उन में तालके समेत समेत ॻोठ आहिनि जेके कोट गुलाम मोहम्मद शहर आहे या ज़रे जिन्सूं ऐं जेके फ़सुल आहिनि उहे ॿुॾण जो ख़तरो वधी वियो आहे। जी नज़ीर जावेद असांखे ॿुधाइजो त अमन अमान जी छा सूरत हाल आहे ऐं हिन वक़्तु जेके समाज जी बुराइनि जी जेका इन रोकथाम लाइ इंतिज़ामिया कहिड़ो किरदारु अदा कयो आहे समाज जी बुराइयूं जे ख़ात्मे लाइ। जी नज़ीर अमन अमान जे हवाले सां जेके इंतिज़ामिया हिते सुठा उपाउ वरिता आहिनि जेके अॻु में चोरियुनि ऐं फुरनि जूं जेके वारदातूं थींदियूं हुयूं उहे तमामु घणो घटिजी वियूं आहिनि पर ॿिए तरफ़ ॾिसिजे जेके समाजी बुरायूं आहिनि उहे चोट चढ़ी रहियूं आहिनि। जॾहिं त कोट गुलाम तालके में 12 खां वधीक ज़हरीले गुटके जूं फैक्ट्रियूं हली रहियूं आहिनि जॾहिं त 300 जेके आहिनि शराब जूं भठियूं आहिनि ऐं 4 खां 5 जेके आहिनि गैर क़ानूनी शराब जा गुथा हली रहिया आहिनि। एक्साइज जेको पुलिस आहे जेको रोकथाम क़ाइमु कई वई आहे उहो जेको आहे उते मंथलियूं वठण में मसरूफ़ आहिनि जॾहिं त कुझु एक्साइज इंस्पेक्टर जेके आहिनि उहे असांजे कोट गुलाम तालके जा आहिनि उन्हनि जे ॻोठ में बि शराब जूं भठियूं हली रहियूं आहिनि। ऐं इहो बि ॿुधाईंदा हलूं त गुज़िरियल चंद सालनि में ज़हरीलो गुटको खाइण सबबु तक़रीबन 50 खां 60 माण्हू कैंसर जे बीमारी में मुब्तला थी विया उन खां पोइ तड़पी फ़ौत थी विया ऐं शराब पीअण सबबु जेके 20 खां माण्हू मथे जेके आहिनि उहे फ़ौत थिया आहिनि। जॾहिं त इहे जेके आहिनि मंशा जा आॾा शराब जूं भठियूं ऐं गुटकनि जूं फैक्ट्रियूं हलण करे ॿियूं बि जेके काफ़ी समाज जी बुरायूं आहिनि उहे जनम वठी रहियूं आहिनि ऐं जेके जुआ जा आॾा आहिनि उहे बि सरेआम हली रहिया आहिनि उन करे जेको नौजवान मिसाल आहे उहा तबाह थी रही आहे। जी नज़ीर जावेद तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन ही जावेद कालू तव्हां वीचार ॿुधाईंदा हिननि जो इहो चवणो त मंशा जेके कचे शराब जो भठियूं उरूज ते आहिनि ऐं हिननि सां एक्साइज़ पुलिस या पुलिस जेको मंथली एवज़ ख़ामोश लॻी पई आहे उन खां अलावा केतिरे ई माण्हू मुख़्तलिफ़ टाइमनि ते जेके माण्हू फ़ौत थी वियल आहिनि जेको ज़हरीलो शराब पीअण सबबु या कचो शराब पीअण सबबु। हिन वक़्तु असां सां गॾु जेको वीडियो लिंक ते जेको मौजूदु आहे मंज़ूर शर तालके सिंधड़ी जेको रिपोर्टर आहे ऐं तालको सिंधड़ी 2004 में जे अरबाब गुलाम रहीम जे दौर में क़ाइमु थियो उन हवाले सां मंज़ूर शहर सां ॻाल्हि ॿोल था करियूं जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हीअ रिपोर्टिंग बि कंदा आया आहिनि ऐं सिंधड़ी जी छा सूरत हाल आहे। मंज़ूर असांखे तव्हां ॿुधाइजो सिंधड़ी तालके काउंसिल में केतिरो फंड अचे थो छा इहो सिंधड़ी में ख़र्च थिए थो या करप्शन जे वर चढ़े थो वञे। 2013 खां 2015 ताईं जेका सिंधड़ी तालके जी बजट सां जेका वेधन थी आहे ऐं उन में जेको आहे सो 10 करोड़ 18 लख खां मथे जी जेका असां रिकॉर्ड करप्शन करे सिंधड़ी तालके जो जेको बेड़ो ॿोड़ियो वियो आहे हुन में जेका करप्शन कई वई आहे उन में जेके ठेकेदारनि इंजीनियरनि TMOs उन पंहिंजा घर भरिया आहिनि उन पंहिंजा अकाउंट भरिया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको आहे सो सिंधड़ी तालके में हिन वक़्तु जेका करप्शन थी आहे 10 करोड़ 18 लख जी 2013 खां 2015 ताईं उन जी नेब पारां जेका असां जांच कई वई जांच मुकमल थियण खां पोइ जेको इहो पतो पियो आहे त उन में जेका मुलविस आहिनि TMOs ठेकेदार ऐं उन में जेका असां नेब 39 माण्हुनि जी जेका लिस्ट जारी कई आहे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु जेका असां FIR दर्ज करे उनखे जेका एहतसाब अदालत में उन्हनि जा केस मोकिलिया विया आहिनि हैदराबाद त उते जेका असां उन्हनि जी जांच हलंदड़ आहे। हिन वक़्तु बि जेको इंजीनियर आहे उन जेको आहे इहो पतो पियो आहे त उनजे जेका आहे उनजे धीअरुनि जे उनजे भेणुनि जे ख़ानदान जे ॿियनि घर भातियुनि जे अकाउंटनि में जेका असां लखी रुपया जेके असां उन्हनि जे अकाउंटनि में विधा विया आहिनि ऐं उन खां अलावा जेका सिंधड़ी तालके जी माहवार बजट आहे 1 करोड़ खां मथे जेका माहवार बजट आहे उन में बि रिकॉर्ड करप्शन कई वई आहे ऐं उन खां अलावा जेका उते फायर ब्रिगेड आहे हिकु नंढी जेका फायर ब्रिगेड आहे उहा कराचीअ में गुज़िरियल केतिरे ई अरसे खां रिपेयरिंग जे लाइ ॾिनी वई जंहिं ते जेको आहे सो रिपेयरिंग जो ख़र्चु 5 लख खां वधी हींअर 10 लख रुपया थी वियो आहे जेका पण उते कराचीअ में जेका असां उन कर्ज़ में फाथल आहे। जॾहिं जेको TMA इख़्तियारनि खां असां मालूम कयोसीं त हुननि चयो त हिन वक़्तु जेका 10 लख रुपया खां मथे जेको आहे हिन ते कर्ज़ थी वियो आहे त उन जाइ ते असां उन ते नई जेका असां फायर ब्रिगेड वठी सघूं था। जी असांखे तव्हां इहो ॿुधायो ताज़ो नेब पारां जेका इंक्वायरी बि कई वई केस दाख़िल कया विया आहिनि हिन वक़्तु बि जेके उहे इंजीनियर जंहिंजी सॼी फैमिली जे अकाउंटनि में पैसा विया पिए उहे अॼु ताईं बि जेके जिन ते बि केस दाख़िल थिया आहिनि छा ड्यूटी ते मौजूदु आहिनि या न। कुझु जेके कामोर आहिनि जीअं मां ज़िक्र कयो इंजीनियर आहे उहो बि हिन वक़्तु मौजूदु आहे। काफ़ी जेके कामोर आहिनि उहे हितां खां जेके आहिनि से बदिलियूं करायो आहे। काफ़ी जेके अहिड़ा आहिनि जेके ज़मानतुनि ते जेके आहिनि से रिहा आहिनि ऐं हिन वक़्तु जेके 39 खां मथे जिन में जेका असां 39 खां मथे जेके आहिनि ॿिया काफ़ी अहिड़ा आहिनि जिन जेका असां रिकॉर्ड करप्शन कई आहे ऐं उन्हनि जो जेको केस एहतसाब अदालत में हलंदड़ आहे। भला
तालके म्यूनसिपल कमेटी में तो ये करप्शन थियन पियो, पर सिंधड़ी तालके में इन वक्त जेके तरक्याती कम हलन पिया 5 करोड़ रुपए जी NIT भी थी आहे म्यूनसिपल कमेटी में तालके काउंसिलन में, उन्हनि जी तरक्याती कमनि जे हवाले सां तव्हां ॿुधाइजो। मां नाज़रीन खे इहो ॿुधाईंदो हलां ऐं हैरत पिणु महसूसु थिए थी। ऐं नाज़रीन जेका फुटेजनि में ॾिसंदा त जेका रोड रस्ता आहिनि उहे तबाह थिया पिया आहिनि, इंफ्रास्ट्रक्चर जेका हालति जेका असां इंतिहाई ख़राबु आहे। उते जा जेका असां शहर जेके सिंधड़ी तालके जा 3 वॾा शहर आहिनि जंहिंमें फुलहॼूं, हिंगोरनूं, सिंधड़ी जेके अचनि था, हुननि जे जेका तव्हां शहरनि जी हालति ॾिसंदो, हालत ज़ाल लॻल आहे। उते जेको आहे सो सफ़ाई जो को इंतज़ाम नज़र कोन थो अचे। उते जो जेके गटर नाला उबता पिया वहनि, जेका रोड रस्ता आहिनि, शहर जूं मेन घिटियूं ऐं बाज़ारूं आहिनि, उहे जेका असां गंदे पाणीअ में भरियल हूंदियूं आहिनि। ऐं उन खां अलावा उन्हनि शहरनि में जेको आहे सो सफ़ाई खां अलावा बि ॿिया जेके खोड़ सारा मसइला आहिनि। उन्हनि शहरनि में गंदगी खां अलावा सिहत जूं सहूलियतूं बि न हुअण जे बराबरि आहिनि। ऐं उते जेका असां तइलीम तबाह आहे। ऐं उन खां अलावा काफ़ी खोड़ सारा मसइला आहिनि जेका असां इंतिज़ामी नाअहलीअ जे करे आहिनि। अक्सर इलाइक़नि में ये शिकायतूं अचनि थियूं त कचे शराब जो भटियूं सरेआम हलनि थियूं, गुटका हलनि था, मैनपुरी हलनि थियूं, ईअं सम्झ त समाजी बुरायूं उरूज ते चढ़ियल आहिनि। पर तालके सिंधड़ी जी छा सूरत हाल आहे? समाजी बुराइनि जे हवाले सां मां ॿुधाईंदो हलां त जेके मेन शहर आहिनि सिंधड़ी, हिंगोरनूं, गिरोड़ शरीफ़, 12 मेल, उन खां अलावा जेके नंढा वॾा शहर आहिनि उन में मंशा जो जेको आहे खुले आम विकिरो थी रहियो आहे। तव्हां ईअं महसूसु थींदो त जेको आहे हिते कानून नाले जी का रिट नज़र नथी अचे, कानून नाले जी का शइ नज़र नथी अचे। इंतिज़ामिया उते ॻरियूं मंथलियूं वठण में पूरी आहे। ऐं उते जेके असां गुटको, मेन पुड़ियूं, सो बल्कि हर क़िस्म जी जेका आहे सा समाजी बुरायूं, जंहिंमें जेके समाजी बुराइनि में जेको उन खां अलावा गुटको जेको उते फैक्ट्रियुनि जे सूरत में ठहे थो ऐं उहे जेको आहे सो ॿियनि शहरनि में सप्लाई थिए थो। उते जेको आहे सो हू पुलिस खे ॻरियूं मंथलियूं ॾेई ईअं ई मोटरसाइकिलुनि, कारुनि ते जेको आहे सो उन्हनि खे ॿोटनि ऐं ॿियनि शहरनि में जेको आहे सो ट्रांसफ़र कंदा रहनि था। ऐं उते जेको आहे सो नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। मंज़ूर, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही मंज़ूर जा वीचार आहे जेको तालके सिंधड़ी जे समाजी बुराइनि तोड़े जेके उतां जा जेके तरक्याती कम थियनि था या म्यूनसिपल कमेटी में या टाउन TMA में जेका करप्शन थिए थी उन हवाले सां जो इहो चवणो तो 39 माण्हुनि ते केस त दाख़िल थिया आहिनि। हिन वक़्तु अञा ताईं जेके आहिनि तक़रीबन उहे सभई माण्हू या कुझु त बदिली कराया आहिनि, अञा ताईं ड्यूटियुनि ते मौजूदु आहिनि। ऐं तंहिंखां सवाइ 5 करोड़ रुपए जी NIT बि थी, उहा सिर्फ़ु जेका आहिनि पैसा त ख़र्च थियनि था मगर ज़मीनी हक़ीक़त में कुझु बि कोन हूंदो आहे। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असां गॾु जेको मौजूदु आहे मीरपुरख़ास ज़िले जो जेको वॾे तालको आहे झुॾो तालको, उते जो असां रिपोर्टर वीडियो लिंक ते मौजूदु आहे शाहिद मजीद क़ाइमखानी। अचो त हुन वारे सां शाहिद मजीद क़ाइमखानी सां ॻाल्हि ॿोलियूं करियूं, तुंहिंजो छा चवणु आहे? शाहिद, असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त तालको झुॾो जेको कहिड़नि बुनियादी सहूलियतनि खां वांझायल आहे ऐं तालको झुॾे सां गॾु नवकोट बि शहर अचे थो, छा उते तरक़ियाती कम थियनि था, उते कहिड़ा मेन मसइला आहिनि? जी, ज़िले मीरपुरख़ास जो मेन वॾो शहर कारोबारी लिहाज़ सां ऐं सकावत जे लिहाज़ सां तालको झुॾो ऐं जेके 2004 में अॻूणे वॾे वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम तालके जो दर्जो ॾिनो, पर अॼु ॾींहुं ताईं हू बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। ऐं तालके में हींअर बि जेका मौजूदा सूरत हाल आहे हुन में रोड रस्तनि जी पोजीशन तमामु घणी ख़राबु आहे, ड्रेनेज जो सिस्टम उहो तमामु घणो ख़राबु आहे, पीअण जो पाणी जो तमामु वॾो मसइलो आहे। पब्लिक पार्क जेका हुई उहा उजड़ी तबाह थी वई, जेका पब्लिक लाइब्रेरी हुई उहा लाइब्रेरी ख़तमु थी वई। उन खां अलावा जेका तालके में जेकी बि ऑफ़िसूं हूंदियूं आहिनि उहो अॼु ॾींहं ताईं उहे ऑफ़िसूं क़ाइमु न आहिनि थियूं आहिनि। न को उते DSP जी ऑफ़िस आहे, न को उते मुख़्तियारकार जी ऑफ़िस आहे, न ई उते असिस्टेंट कमिश्नर जी ऑफ़िस आहे। ऐं इन खां अलावा ॿियूं जेके बि ऑफ़िसूं हूंदियूं आहिनि उहो उन्हनि में का बि न सब रजिस्ट्रार जी ऑफ़िस आहे। अहिड़े हवाले सां जेके बि ऑफ़िसूं आहिनि हू अॼु ॾींहं ताईं उहे ऑफ़िसूं ई क़ाइमु कोन थियूं आहिनि। ऐं सफ़ाई जे हवाले सां जेका असांखे ट्रैक्टर ट्राली मिली हुयूं ऐं उहो बि ख़स्ता हालत में उते पियूं आहिनि, ख़राबु पई आहे। ऐं जेका ट्रैक्टर असांखे मिलियो आहे उहो 0 मीटर ट्रैक्टर अञा ताईं ख़राबु पियो आहे। ऐं जेका फायर ब्रिगेड जी गाॾी आहे उहा फायर ब्रिगेड वारी गाॾी बि जेका माण्हुनि जे घरनि में पाणी पहुचाइण लाइ त कमु अचे थी। इन खां अलावा ॿिया खोड़ सारा मसइला आहिनि। जी, 2011 जे बरसातनि में झुॾो तालको इहे सम्झ त रोड रस्ता सभु उखड़ी विया, पीअण जे पाणी जी सहूलियत कोन हुई, ड्रेनेज सिस्टम सभु ख़तमु थी हलियो। हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? तालके में जेका ड्रेनेज सिस्टम जी सूरत हाल इहा आहे त हुन में असां वटि जेका सभिनी खां वॾो मसइलो त इहो आहे त जेका सफ़ाई वारो अमलो आहे
खाकरूब या भंगी, उहो जेका 10 साल पुराणा हुआ अॼु बि साॻी उन्हनि जी उहा ई पोज़ीशन आहे। हुन में जेका रिटायर थिया आहिनि उन्हनि जी जाइ ते ॿिया नवां मुलाज़िम उन्हनि कोन रखिया आहिनि, हालांकि मुस्लमान भंगी उन्हनि भर्ती कया आहिनि। ऐं उहे मुस्लमान भंगी जेका आहिनि उहे सिर्फ़ु पघारूं खणनि था, सियासी बुनियादुनि ते भर्ती थियल आहिनि, उहे ड्यूटी त कोन था कनि। पर शहर जी आबादी वधी वई आहे, शहर जो जेको आहे उहो हल्को हू वधी वियो आहे, पर जेको सफ़ाई अमले उहो आहिस्ते आहिस्ते जेको ॾींहों ॾींहुं उहो घटे पियो। छा जे करे त जेका मुलाज़िम रिटायर थिया आहिनि उन्हनि जी जाइ ते उन्हनि नवां मुलाज़िम न रखिया। ऐं ॿियो सभिनी खां वॾो इहो मसइलो आहे त जेका असां वटि जेका मेन नालो आहे हुन नाले जी सफ़ाई न आहे थी। तक़रीबन 5 साल थिया आहिनि, हुन नाले जी हर साल हुनजी बजट रखी वञे थी, पर हुनजी सफ़ाई कोन न आहे थी, जंहिंजे करे जेका बरसातनि जे ॾींहंनि में जेका बोर्ड वारी सूरत हाल पैदा थी वेंदी आहे, छाजे करे त बरसाति जो पाणी निकिरण जो को रस्तो ई कोन्हे। जी तालके झुॾे जे अंदरि मुख़्तलिफ़ ब्यूरो टाइमनि में असां इहे प्रोग्राम बि हलाया आहिनि, जेके मंशात ईअं सम्झो कची शराब सरेआम केबिननि ते मिलंदी हुई या कची शराब जा वॾा जेके भठियूं क़ाइमु हिन वक़्तु भला छा सूरत हाल आहे इन समाजी बुराइनि जे हवाले सां? समाज जी बुराइनि जी सूरत हाल इहा आहे त चर्स, शराब, अफ़ीम, गुटका, मेनपुड़ी हिन ते त का बंदिश आई कोन्हे। ईअं लॻे कोन थो त हिन ते का पाबंदी हुजे। हाशिम कॉलोनी आहे उन में शराब जी भटियूं लॻल आहिनि, जरवार पाड़ो आहे हुते शराब जी भटियूं आहिनि, ऐं उन खां अलावा ग़ुलाम हुसैन कॉलोनी में मेनपुड़ी जो ऐं गुटके जो कारखानो खुलियल आहे। इन खां अलावा इहे सभु शयूं जेका शहरी आहिनि उहे तमामु घणा उन्हनि सां परेशान आहिनि, पर पुलिस खे उहा शइ नज़र नथी अचे। उहो सिर्फ़ु इन करे त उन्हनि जी 2 लख रुपया मंथली आहे उहो हुते मिले थी, ऐं बाक़ाइदा असां त इहो बि ॿुधो आहे त ॿुधायो वञे थो त इहा मंथली बाक़ाइदा मीरपुर ख़ासि ऑफिस ताईं पहुचाए वञे थी। जी पर असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त झुॾे तालके में जेको तालके काउंसिल में करोड़ रुपयनि जा फंड था अचनि था, छा उहे ख़र्च थियनि था या ॿियनि तालकनि जा उहे बि करप्शन जे वर चढ़ियल था? केरु चूंडियल नुमाइंदो या ॿियनि कंहिंजी बि ध्यानु बि कोन्हे उन्हनि ते? झुॾे तालके जो जेको सालियानो जेको माहवार जेको बजट आहे उहो माहवार बजट तक़रीबन उन जो तक़रीबन न बल्कि बिल्कुलु अव्हांखे फिगर ॿुधायां, 1 करोड़ 2.5 लख रुपया हुनजी फिगर आहे। 1 करोड़ 2.5 लख रुपया जेका माहवार बजट अचे थी हुन में 88% जेको आहे उहो पघारनि जी मद में हले थो वञे। उन खां अलावा असांजी जेका मेन मईशत जो आहे हू झुॾे जी मालपीड़ी आहे। झुॾे जी मालपीड़ी जो हाल सूरत हाल इहा आहे त हुनजो जेको ठीको आहे हू हमेशह 3.5 करोड़ 4 करोड़ ताईं वञे थो, पर हुनजी जेका रिकवरी थिए थी उहा मुकबल कोन थी थिए। छाजे करे त हुन में जेका ठेकेदार आहिनि हू सियासी असर रसूख़ रखनि था, असांजा MNA आहिनि MP आहिनि उहे उन्हनि जी सपोर्ट था कनि, ऐं उन्हनि जी सपोर्ट जे करे हू पंहिंजी किस्तूं माफ़ु कराइनि था। इन खां अलावा बि ॿियूं खोड़ सारियूं करप्शन आहिनि, ऐं जंहिंजो सबूत जे लाइ उन्हनि जी जेका बि रिकॉर्ड आहे हू ऑफिस में रखनि ई कोन था। जॾहिं बि असां उन्हनि खां पुछा कयो आहे त अव्हां असांखे रिकॉर्ड ॾियो जेका पेट्रोल पंप जो अव्हांजो माहवार घणो बिल थिए थो, या जेका अव्हां बजट जी कापी असांखे ॾियो, त उहो बजट जी कापी को ॾियण लाइ तयारु कोन्हे। जेका बि पुछा करियूं था उहो चवे थो जेको इहो रिकॉर्ड आहे हीउ साहिब जे घर में पियो आहे, इहा साहिब पाण सां गॾु खणी वियो। जी शाहिद मजीद, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही झुॾे तालके जो जेको रिपोर्टर शाहिद मजीद हुन जा वीचार ॿुधा न, हिन जो चवणु आहे त समाजी बुरायूं त उरूज ते चढ़ियल आहिनि। उन खां अलावा झुॾे जी जेका तालके काउंसिल जेका बजट आहे उहा 1 करोड़ खां वधीक बजट आहे। उन खां अलावा 3.5 खां 4 करोड़ रुपए ताईं मालपीड़ी बि आहे। मगर झुॾे शहर में जीअं दाख़िल थिए थो त रोड रस्ता इंक्रोचमेंट हिकिड़ो त इंक्रोचमेंट जे वर चढ़ियल आहिनि, उन खां अलावा जेका रोड रस्ता मुकमल ख़तमु लॻा पिया आहिनि, पीअण जे पाणी जा मसइला आहिनि, उन खां अलावा सिहत जूं सहूलियतूं न हुअण जे बराबरि। नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु जेको आहे शाहिद मजीद खां पोइ असां गॾु वीडियो लिंक ते जेको मौजूदु आहे तालके हुसैन बख्श मरी जो रिपोर्टर ज़हीर ख़ासकली, उन हवाले सां ॻाल्हि ॿोल था करियूं त ज़हीर ख़ासकली जो छा चवणु आहे? ज़हीर, तव्हां असांखे ॿुधायो तालके हुसैन बख्श मरी जेका तालके काउंसिल में केतिरो फंड अचे थो, उहे पैसा इलाइक़नि ते ख़र्च थियनि था या मुख़्तलिफ़ पंहिंजो जेके कामोरनि जे वर चढ़नि था या करप्शन जे वर चढ़ी था वञनि? तालको हुसैन बख्श मरी जेको आहे सन 2005 में क़ाइमु थियो, ऐं बुनियादी सहूलियतुनि जे हवाले सां ॾिठो वञे त बुनियादी सहूलियतूं के बि तालके में थियण खां हेल ताईं के बि सहूलियतूं जेको आहे सो मुयसरु न आहिनि। तालको हुसैन बख्श मरी जॾहिं खां ठहियो त उन टाइम त इहो चयो वियो, अरबाब ग़ुलाम रहीम जे दौर में ठहियो, त ठहण जे टाइम इहो नारो हयो वियो त हीउ तालको जेको आहे उहो अवाम जे लाइ तोहफ़ो आहे। हाणे उन्हनि जेको नारो हणण वारनि खां इहो पुछियो वञे त इहो कहिड़े क़िस्म जो तोहफ़ो आहे जंहिं तालको ठहण खां हेल ताईं, यानी 2005 खां 2016 ताईं तालके में त ख़ुदि जी हिकिड़ी ऑफ़िस बि न ठाही इंतिज़ामी हवाले सां। जॾहिं TMA जी ऑफ़िस आहे उहा बि सिर्फ़ु हिकिड़ी तालका जी जेका ऑफ़िस आहे यूनियन काउंसिल तुर्कली मरी जी जेका
उन ते जेको आहे सो कब्ज़ो करे हुननि पंहिंजो रिकॉर्ड रखियो आहे। लेकिन तालके जो सॼो कार वहिंवार जेको आहे सो मीरपुर ख़ासि सिटी में हले थो। तालीम जे हवाले सां टोटल ऑफिसूं जेके आहिनि सो हिते मीरपुर ख़ासि में आहिनि। सिहत जे हवाले सां जेको आहे सो ऑफिसूं उहे बि मीरपुर ख़ासि में आहिनि ऐं रेवेन्यू जे हवाले सां जेके बि ऑफिसूं आहिनि उहे समूरियूं ऑफिसूं जेके आहिनि उहे मीरपुर ख़ासि में आहिनि। तालके हुसैन बख्श मरी जी ख़ुदि जी पंहिंजी अॼु ताईं हिकिड़ी ऑफिस बि जेका तालके जे हदूद में न आहे जिते आवाम खे जेको आहे सहूलियत जेको आहे सो मिली सघे। जंहिं सहूलियत जे लाइ तालको ठाहियो वियो त उन्हनि में का बि जेको आहे सो सहूलियत तालके में मौजूदु न आहे। फिल्टर प्लांट जेके आहिनि उहे तक़रीबन 2005 खां पोइ ठाहिया विया त फिल्टर प्लांट बि जेके आहिनि सो अनफंक्शनल आहिनि, उन्हनि में मशीनरी न आहे। जंहिं खान शहर में 2 फिल्टर प्लांट ठाहिया विया उन्हनि ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेके आहिनि सो इफ़्तिताही पटियूं लॻियलूं आहिनि। पाटोयूं शहर में फिल्टर प्लांट ठाहियो वियो, उन में बि पट्टी लॻाई वई आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु। मोहम्मद हसन मरी, लश्कर शाह, मीरपुर ख़ासि, मीरपुर ओल्ड ऐं या माली कॉलोनी वग़ैरह जेके बि कुझु इलाइक़ा अचनि था तिन में जेके बि कमु थिया आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नाले मात्र आहिनि ऐं कुझु अगरि जे सीसी कमु आया आहिनि सीसी रोड जे हवाले सां त उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾिना विया आहिनि। सिहत तोड़े सफ़ाई जे हवाले सां छा सूरत हाल आहे तव्हांजे तालके जी? शहर जे हवाले सां बि ॾिसिजे त का बि जोगी जेका आहे सहूलियत तालके में मौजूदु न आहे। का बि तालके लेवल जी जेका अस्पताल मौजूदु न आहे ऐं समूरो तालको जेको आहे अताई डॉक्टरनि जे वर चढ़ियल आहे। उहे पंहिंजी मर्ज़ी सां जेको आहे सो आवाम खे फुरियन लुटियनि था ऐं सरकारी गवर्नमेंट जे हवाले सां अहिड़ी का बि सहूलियत न आहे। सफ़ाई जे हवाले सां जॾहिं ॾिसंदासीं त समूरे पूरे तालके में जेके बि एरिया आहिनि, शादमान टाउन आहे, उन में जेको हमीदपुरा कॉलोनी आहे, सियाल कॉलोनी आहे ऐं बाबू शाह कॉलोनी आहे, माली कॉलोनी आहे, खान शहर आहे जेको तालके हुसैन बख्श मरी जो अहम शहर आहे, मीरपुर पुराणी आहे, पाटोयूं आहे, लश्कर शाह आहिनि। इन्हनि शहरनि में जेको पूरो जेको सो सफ़ाई जो निज़ाम जेको सो नाक़स आहे ऐं तालके में जेके सफ़ाई जा मुलाज़िम अमलो रखियल आहे 80 जेके आहिनि उहे मुलाज़िम आहिनि सफ़ाई जे हवाले सां स्वीपर्स। उन्हनि 80 में जेके आहिनि 45 तक़रीबन जेके 45 आहिनि उहे वाइट कॉलर्स आहिनि ऐं 10 त जेके 20 जेके आहिनि उहे ड्यूटी ते ई कोन था अचनि। सिर्फ़ु जेके चंद बचियल आहिनि उहे तालके में जेको आहे सो न थियण जहिड़ो कमु कनि था। तक़रीबन सॼे इन साल तालके जा जेको मसइलनि जे वर चढ़ियल आहे, पर तालके हुसैन बख्श मरी तालके काउंसिल में बजट केतिरी आहे? 6 यूनियन काउंसिलूं कयूं वियूं आहिनि। उन्हनि 6 यूनियन काउंसिलनि में तालके जी जेको बजट जो पैसो किथे बि इस्तेमालु थींदे नज़र नथो अचे। 86 लख रुपए मां जेको ॿुधो थो वञे तक़रीबन 48 लख रुपया सिर्फ़ु जेके आहे से पघारनि जे वर चढ़नि था। हिकिड़े कमरे जी ऑफिस आहे जेका TMA जी, सा बि हुननि जी संदी त न आहे, लेकिन तक़रीबन 46 लख रुपया हुननि जी पघार हली थी वञे। बाक़ी जेका बि फंड बचे थो त उहो हर महीने जेको आहे सो करप्शन जे वर चढ़े थो। जी ज़हीर, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, तालके हुसैन बख्श मरी जा मुख़्तलिफ़ ब्यूरो टाइम में असां पहिरीं बि तव्हांखे पंहिंजे नाज़रीन खे इहो ॾसियोसीं या ॿुधाईंदा आहियूं त तालके हुसैन बख्श मरी तालको त थी वियो आहे, मगर सॼो तालको करप्शन जे वर चढ़ियल आहे। जेके 2011 जे बरसातनि में मशीनरी आई हुई उहा बि हुतां जा जेका मुतलका एडमिनिस्ट्रेटर आहे उन्हनि विकिणी छॾियूं। पर तालके हुसैन बख्श मरी में हिन वक़्तु बि जेका 5 करोड़ रुपए जी NIT थी आहे उहा बि करप्शन जे वर ते चढ़ियल आहिनि। सिर्फ़ु NIT थियनि थियूं या तरक़ियाती स्कीमनि जे नाले इहे ख़र्च त थियनि था, मगर ख़बर न आहे कहिड़नि इलाइक़नि में कमु थिए थो। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असां गॾु जेको मौजूदु आहे असां गॾु तालके शुजाबाद जो रिपोर्टर खुशहाल दास। तालके शुजाबाद जे हवाले सां असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तालको शुजाबाद ताज़ो कुझु माना हिन वक़्तु जेको नओं तालको ठहियो आहे इहो तालको पहिरीं तालके मीरपुर ख़ासि में शामिलु हूंदो हुओ। सैयद अली MP जेको सैयद अली नवाज़ शाह उन जी कोशिश सां तालको शुजाबाद त ठहियो आहे, मगर हिन वक़्तु अञा ताईं जेके उते जेके ऑफिसूं वग़ैरह न अञा ताईं कुझु त मीरपुर ख़ासि में आहिनि, अञा ताईं उते उन तालके में अञा ताईं सही नमूने सां सहूलियत बि न आहे। माण्हुनि खे जेकॾहिं कमुकार लाइ वञनि था त उन्हनि खे वॾी परेशानी थिए थी। उन हवाले सां खुशहाल दाल सां ॻाल्हि ॿोल था करियूं त खुशहाल दास जो छा चवणु आहे? खुशहाल, तव्हां ॿुधाइजो तालको शुजाबाद जेको MPA सैयद अली नवाज़ शाह पारां त ठारायो आहे, तरक़ियाती कमनि जे हवाले सां तव्हां ॿुधाइजो छा सूरत हाल आहे? जी नज़ीर, तालके शुजाबाद में तरक़ियाती कम सम्झो त न हुजण जे बराबरि थियनि पिया, पर जेके थोरा घणा थियनि पिया उन्हनि में ख़ासि करे CC रोड आहिनि
मुख़्तलिफ़ ॻोठनि में जा आहिनि या ड्रेन सिस्टम जा जेके नाला ठहनि पिया उनमें हिकिड़ो नाक़िस मटीरियल इस्तेमालु थिए पियो। ईअं सम्झो त इहो जेको इहो सालनि जी प्लानिंग हूंदी आहे, अवां सम्झो त हिननि खे 2-3 महीननि में इहे वरी टुटी वेंदा ऐं इहे सियासी बुनियादनि ते ठीका ॾिना विया आहिनि ऐं इहे माण्हू जेको आहे सो जेको मटीरियल इस्तेमालु कनि पिया, ईअं सम्झो त इहे सिर्फ़ु जीअं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जो चवणु आहे त असांजे हिन पाकिस्तान में ख़ासि करे सिंध मंझि 80% जेको आहे सो करप्शन जे वर जेके तरक़ियाती कम चढ़ियल आहिनि, ईअं ई सम्झो इहा सूरत हाल इहा साॻी बीठल आहे। भला इन इलाइक़े जे रोड रस्तनि जी या ड्रेनेज सिस्टम जी छा सूरत हाल आहे, जेके मीरवा शहर में हिकिड़ो वॾो लॻे थो? जी नज़ीर, असांजे मीरवा गोरचाणी जे पस गिरदाई में तक़रीबन हिकिड़ो रोडनि जो हिकिड़ो जार पहिरीं तौर ते हिकिड़ो विछायल आहे, जेके रोड तमामु टुटी चुका आहिनि। ख़ासि तौर ते असांजो जेको रोड आहे कोट गुलाम अहमद खां मीरवा खां जेको कोट गुलाम अहमद सामारो कुंडरी उमरकोट खे ॻंढे थो, इन रोड जी अहिड़ी सूरत हाल आहे सम्झो त 20 सालनि खां इहो रोड वरी न ठहियो आहे। हीअ हिकु गोॾे जहिड़ा खॾा आहिनि ऐं हंधि हंधि ते हिकिड़ो मोरियूं ठाहियूं वियूं आहिनि, जिन खे सम्झो त हिकिड़ा स्पीड ब्रेकर ठाहिया विया आहिनि। माण्हू जेको रातिनि जो मटनि था जेके एमरजेंसी में, उन्हनि खां हिकिड़ा सूरत इंतिहाई ॾुखियाई पेश अचे थी, सम्झो हिकिड़ा हादसा थियनि था। ऐं रोड आहे उनमें जेको हींअर जेको नई रिकंस्ट्रक्शन जेका थिए पई, इनमें जंहिंखे असीं चऊं था त जेके नंढा नंढा खॾा आहिनि या जेके रोड जिते टुटी वियो आहे उहो जेको ठहे पियो, उनमें इंतिहाई नाक़िस मटीरियल इस्तेमालु थिए पियो। असांखे साफ़ियुनि जी हिकिड़ी नज़र वञे थी, असांखे हिकिड़ो ॾुख थिए थो त हीउ पाकिस्तान ख़ासि करे सिंध जी आवाम खां अहिड़ो वेदन छो कयो वञे पियो। हीअ जेके सिंधी माण्हू पीपुल्स पार्टी खे वोट ॾियनि था, उन्हनि वोटनि जो हीअ जेको नतीजो आहे, माण्हुनि खे हिन नाक़िस मटीरियल में हिन तबाह थियल हाल सूरत हाल, जेके रोड हंधा हंधा टुटा पिया आहिनि, माण्हू हिकिड़ी कसम परसे वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया। हिकिड़ो मथे अल्लाह आहे ऐं हेठि पीपुल्स पार्टी हिननि जी जेका दरबदरी वारी ज़िंदगी करे छॾी आहे, मुंहिंजे ख़्याल में इहो ॾाढो इनखे भलनि ॾाढो ॾुखियो आहे। नाज़रीन, शायदि खुशहाल दास रोई पवे हिन जे तालके में, हिनखे त एतिरो ॾुख आहे, मगर असीं खुशहाल दास तव्हां असांखे इहो ॿुधायो त इनक्रोचमेंट ऐं उन खां अलावा जेके कब्ज़ा माफ़िया वारा सरगर्म आहिनि, उन्हनि जे हवाले सां छा सूरत हाल आहे तव्हांजे तालके जी? नज़ीर, हिकिड़ो इहो इंतिहाई ऐं टिपिकल सुवालु आहे ऐं दिलचस्प सुवालु आहे। माना सम्झो त असां वटि इनक्रोचमेंट हिकिड़ी वॾी बदमाशी आहे त आम ग़रीब मिसकिन माण्हुनि जा जेके घर हुआ, दुकान हुआ, उन्हनि खे डाहे जेके अमीर तरीन जेके माण्हू हुआ, शायदि असांखे ईअं लॻे थो त उन्हनि मां हिकिड़ा जेब गरम करे विया आहिनि। उन्हनि जा घर जेके आहिनि सो रोडनि जे बिल्कुलु अप ते अचनि था, उहे ईअं जा ईअं बीठा आहिनि। ग़रीब मिसकिन माण्हू वरी पंहिंजा जेके अझा अॾनि में ऐं बैक साइड ते पोयां वञण लाइ तयारु आहिनि, पर अमीर जी ज़िंदगी ईअं गुज़रे पई जीअं असांजी सिंध जी सूरत हाल, हिकिड़ो अमीर तबिको ऐश परस्ती जी ज़िंदगी गुज़ारे पियो। असांजे मीरवा में बि अमीर तरीन जेके माण्हू आहिनि वॾा वॾा, उन्हनि जा घर ईअं ठहियल आहिनि, आम मिसकिन माण्हुनि सां तमामु घणो वेदन कयो वियो आहे। खुशहाल दास, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही मुख़्तलिफ़ स्टेशननि जा या मुख़्तलिफ़ तालुकनि जे रिपोर्टनि जा तव्हां वीचार ॿुधाईंदा। हिननि जो इहो चवणो त जेके बि बुनियादी सहूलियतुनि उन्हनि सभिनी खां मिरपुखा ज़िलो वांझायल आहे। न सिहत जूं सहूलियतुनि, न तइलीम जी का अहिड़ी ख़ासि सहूलियत आहे। स्कूल जेके आहिनि उहे बि माना ईअं सम्झ त न हुअण जे बराबरि अगरि आहिनि त उते उस्ताद कोन पिया वेहनि। हिन वक़्तु असां गॾु जेको वीडियो लिंक ते मौजूदु आहे एहसान जरवार, जेको डिगड़ी जो रिपोर्टर आहे, अचो त उन हवाले सां एहसान जरवार सां ॻाल्हि ॿोल करियूं त एहसान जो छा चवणु आहे। एहसान, तव्हांखे इहो ॿुधाइजो त डिगड़ी शहर वासियुनि जो अक्सर इहे शिकायतूं आहिनि त इनक्रोचमेंट ऐं कब्ज़ा माफ़िया तमामु घणा सरगर्म आहिनि, तव्हां उन हवाले सां छा चवंदव? साईं, जॾहिं त डिगड़ी शहर जेको 10 खां 12 लख जी आबादी ते मुश्तमिल आहे, उन में जेको मुकमल सॼे शहर में जेके कब्ज़ा ग्रुप लॻा पिया आहिनि ऐं उन्हनि खे MP जेको अमीर मोहम्मद हयात जो हथु जेको आहे, उहे जेके बाक़ाइदा पुलिस जी निगरानी में वेही जेके शहर में कब्ज़ा करे रहिया आहिनि। हिन टाइम ते बि हिकु अहिड़ो कब्ज़ा ग्रुप आहे जेको हिकु जाइ ठाहे रहियो आहे जिते पुलिस उते तहफ़ुज़ तौरु वेठी आहे त जीअं त कोई शहरी अची उनखे रोके न। ऐं हुननि जेको हर गली में हर घिटी में जेको कब्ज़ा आहिनि ऐं माण्हुनि जे अचणु वञणु ॾाढो ॾुखियो आहे। औरत जो जेको शहर में वञणु या कंहिं अस्पताल ताईं पहुचण बि जेका वॾी तकलीफ़ थिए थी ऐं हुननि जेके कब्ज़ा ग्रुप माण्हुनि सां को बि साम्हूं अचण लाइ तयारु कोन्हे। जी, इहो ॿुधाइजो त डिगड़ी जो जेको मेन रोड आहे उहो ईअं सम्झ त ठहे त पियो, पर उन ते एतिरी करप्शन थिए पई। उन खां अलावा डिगड़ी शहर जे अंदरि पंहिंजो टाउन कमेटी में केतिरो फंड अचे थो, छा उन इलाइक़े में ख़र्चु थिए थो, या उहो बि कामोरनि जे
वर चढ़ियो थो वञे। डिगड़ी शहर में तक़रीबन 1,70,00,000 जेको माहवार बजट अचे थी ऐं उन बजट जी जेका पोज़ीशन इहा आहे जेका कंहिं बि जेको तरक़ियाती कमु कोन्हे। सॼो शहर जेको तबाह ऐं बर्बाद, टुटल रोड रस्ता या गलियूं जेके आहिनि, ड्रेनेज सिस्टम बिल्कुलु नाकारा थियल आहे ऐं माण्हू पाणी जे पीअण लाइ इहा पोज़ीशन रही आहे की 1-1 किलोमीटर तां पाणी भरे जेको अची रहिया आहिनि ऐं इलाही पाड़ा जेके आहिनि जंहिं ताईं अञा ताईं पाणी कोन थो पहुचे। जी तालके में ज़रई पाणी जी छा सूरत आहे? अक्सर इन इलाइक़नि जा आबादगार जेके आहिनि हमेशह सरापा एहतिजाज बणियल हूंदा आहिनि। तालको डिगड़ी ये तक़रीबन 1,32,000 एकड़ जी आबादी ज़रिए आबादी रखंदड़ तालको आहे ऐं जेको हिन टाइम ते रोड़ी कैनाल में 1.5 महीने खां छा त डिगड़ी तालके जी अधु ज़रिए आबादी जेका आहे रोड़ी कैनाल ते आहे, जेको फुल रेगुलेटर जे ख़राबु हुजण जे करे ऐं टुटण जे करे, नाकारा थियण जे करे 1.5 महीने खां पाणी न आयो आहे। उन न पाणी अचण जे करे तक़रीबन 1 लख एकड़ ज़मीन जेका आहे तबाह ऐं बर्बाद थी आहे ऐं ज़मीनदार आबादगार आहे सो तबाह थी वियो आहे ऐं हू गवर्नमेंट खां ऐं अपीलूं कनि था त असांखे अहिड़ो प्रोजेक्ट ॾिनो वञे जेको घटि में घटि असांजो जेको आबादी जेका बची सघे उन जी कोशिशि आहे। जी डिगड़ी तालके में तोड़े जुॾो या नवकोट जे इलाइक़नि में 2011 जी बरसातनि में जेके रोड रस्ता बिल्कुलु ख़तमु थी विया हुआ, ईअं सम्झ त टुटी विया। हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? उहो ठहनि पिया या अञा ताईं साॻी सूरत हाल आहे? तालके डिगड़ी में कमनि जे हवाले सां तक़रीबन जेके आहिनि मिरपुखास रोड, हैदराबाद रोड, टंडो बागो रोड, नवकोट रोड मुकमल तौर तबाह आहिनि ऐं उन्हनि रोडनि ते जेको कमु थिए थो उहो कमु नाकारा थी रहियो आहे। उन कम में जेको आहे ईरानी डामर इस्तेमालु थिए थो ऐं पथर जेको कचो पथर इस्तेमालु थिए थो। कचे पथर खां पोइ इहा पोज़ीशन थी आहे, हिकु पासे रोड जेके ठही रहिया आहिनि, ॿिए पासे रोड जेको टुटी ऐं तबाह थी रहिया आहिनि। उनखां पोइ जेके तालके में सिमनाला जेके ठहनि था उहे मुकमल तौर ॿिए हंधा जेके सिमनाला ठही अॼु तालके डिगड़ी में जेके अधु में छॾिया विया आहिनि ऐं हिन बरसाती हालातनि में तालको डिगड़ी जेको तक़रीबन उन अधु कम जे करे ॿुॾी ऐं तबाह थी वेंदो ऐं माण्हुनि जा जेके बेघर थी वेंदा। ऐं जेको हिन टाइम ते जेका पोज़ीशन आहे तालके ठहियो, पर सिटी तालके डिगड़ी ख़ुदि खे जेके ॿुॾण जा इम्कान जेको नालो ठहियो आहे सरफराज़ वाह जे नाले ते जेको मशहूरु नालो हो, उनजो बि कमु जेको अधु में रोकियो पियो आहे। जी एहसान तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही मिरपुखास ज़िले जे सभिनी रिपोर्टनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिननि सभिनी रिपोर्टनि जो इहो चवणो हो त म्यूनिसिपल कमेटी या टाउन कमेटियूं या टीए में जेके आहिनि उन्हनि सभिनी वटि जेको बि फंड अचे थो उहो करप्शन ते वर चढ़े थो। माण्हुनि खे पीअण जो पाणी कोन पियो मिले, माण्हुनि खे का बि सहूलियत न आहे। जेके गटर नाला उथलिया पिया आहिनि, सॼा शहर ईअं सम्झ त गटर नाला या इंक्रोचमेंट जे वर चढ़ियल आहिनि। हिन वक़्तु जेको मिरपुखास ज़िले जे अंदरि जेके कम्यूनिटी डेवलपमेंट जे हिसाब सां कमु हलनि पिया या MPA MNA या जेके सेनेटरनि जा जेके स्कीमूं आहिनि फंड हलनि पिया, उते त ईअं त लॻे थो त माना ईअं सम्झो त ठेकेदार जी मन मस्ती आहे या मर्ज़ी जे मुताबिक़ ठाहींदा आहिनि। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़मान नज़ीर पंवर खे इजाज़त ॾींदा। वरी कंहिं ॿिए ईंदड़ हफ़्ते वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में तव्हां सां गॾु हूंदासीं।